अहम ख़बर है लाड़काड़े खां शेर कनासी शागिर्दनि जा मुतालबा मंजूर किया विया। बेनज़ीर मेडिकल यूनिवर्सिटी जा प्रोविस्ट हटाया विया है। अवां ख़बर शेयर कयो पिया। हॉस्टल प्रोवोस्ट, डेप्टी प्रोवोस्ट, गर्ल्स प्रोवोस्ट, सिक्योरिटी इंचार्ज ऐं वार्डन खे हटायो वियो आहे। यूनिवर्सिटी इंतज़ामिया जांच कमेटी जोड़े छॾी, जेका 10 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश ॾींदी। इंतज़ामिया सां ॻाल्हियूं कामयाब थियूं। असांजा मुतालबा मंजूर कया विया आहिनि, शागिर्दनि जो इहो चवणु आहे। अवां सां ख़बर शेयर कयो पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे लाड़काणो मां। शागिर्दनि जा मुतालबा मंजूर। बेनज़ीर मेडिकल यूनिवर्सिटी जा प्रोवोस्ट हटाया विया। एक भेरो ॿीहर अवां अहम ख़बर शेयर कंदासीं। लाड़काड़े खां शागिर्दनि जा मुतालबा मंजूर कया। बेनज़ीर मेडिकल यूनिवर्सिटी जा प्रोवोस्ट हटाया विया आहिनि। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। हॉस्टल प्रोवोस्ट, डेप्टी प्रोवोस्ट, गर्ल्स प्रोवोस्ट, सिक्योरिटी इंचार्ज ऐं वार्डन खे हटायो वियो आहे। यूनिवर्सिटी इंतज़ामिया जांच कमेटी जोड़े छॾी, जेका 10 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश कंदी। तफ़सील मालूम कंदासीं रशीद समूह खां। जी रशीद, कहिड़ा अपडेट्स आहे? जी रशीद, आवाज़ अचे पियो अवां खे? जी नाज़रीन, असांजो राब्तो न थी सघियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। शागिर्दनि जा मुतालबा मंजूर कया विया। बेनज़ीर मेडिकल यूनिवर्सिटी जा प्रोवोस्ट हटाया विया आहिनि। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। हॉस्टल प्रोवोस्ट, डेप्टी प्रोवोस्ट, गर्ल्स प्रोवोस्ट, सिक्योरिटी इंचार्ज ऐं वार्डन खे हटायो वियो। यूनिवर्सिटी इंतज़ामिया जांच कमेटी जोड़े छॾी, जेका 10 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश कंदी। इंतज़ामिया सां ॻाल्हियूं कामयाब थियूं आहिनि। असांजा मुतालबा मंजूर कया विया आहिनि, शागिर्दनि जो चवणु आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे लाड़काणो मां। शागिर्दनि जा मुतालबा मंजूर। बेनज़ीर मेडिकल यूनिवर्सिटी जा प्रोवोस्ट हटाया विया। हॉस्टल प्रोवोस्ट, डेप्टी प्रोवोस्ट, गर्ल्स प्रोवोस्ट, सिक्योरिटी इंचार्ज ऐं वार्डन खे हटायो वियो आहे। हिकु दफ़ा ॿीहर असां राब्तो कयो आहे रशीद समूह सां। रशीद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, लाड़काणे जे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे इंतज़ामिया शागिर्दनि तरफ़ां गुज़िरियल हिकु हफ़्ते खां जारी एहतजाज खां पोइ शागिर्दनि जा मुतालबा मञे वरिता आहिनि। यूनिवर्सिटी इंतज़ामिया हॉस्टल प्रोवोस्ट खे हटाए हॉस्टल प्रोवोस्ट, सिक्योरिटी इंचार्ज, गर्ल्स हॉस्टल जी डेप्टी प्रोवोस्ट ऐं वार्डन खिलाफ़ जेका आहे इंक्वायरी कमेटी जोड़े छॾी आहे, जेका 10 ॾींहनि जे अंदरि जांच करे रिपोर्ट पेश कंदी ऐं हिरासमेंट जे वाक़िअनि खे रोकण लाइ एंटी हिरासमेंट सेल सां गॾु शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे मसइलनि जे हल लाइ कमेटी जोड़ी वई आहे, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियूं पिणु उहे शामिल हूंदियूं। गर्ल्स हॉस्टल जे सिक्योरिटी सख़्तु कई वेंदी ऐं जेके शागिर्दनि खे जारी कयल शफ़ाफ़ नोटिस ऐं एफआईआर उहे पिणु वापसि वठण जा इम्कान आहिनि। ऐं ही ऑल स्टूडेंट एक्शन कमेटी टांडका मेडिकल कॉलेज जे जारी कयल पधराईअ में ॼाणायो वियो आहे उन्हनि त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटीअ जे चांडका मेडिकल कॉलेज जे जेके इंतज़ामिया सां ॻाल्हियुनि जो ॿियो दौर जेको आहे उहो थियो, जेको कामयाब थियो, जंहिंमें शागिर्दनि जा मुतालबा मञिया विया आहिनि, जंहिंमें गर्ल्स जेका आहे हॉस्टल अंदरि मशकूक माण्हू वारे मामले जी शफ़ाफ़ जांच करे उनखे जल्द खां जल्द रिपोर्ट पेश कई वेंदी। हॉस्टल प्रो जेको होस्ट आहे राजा लाखेर खे चार्ज हटाए इंक्वायरी कमेटी विहारी वई आहे। गॾोगॾु सिक्योरिटी इंचार्ज सुल्तान भुट्टो ऐं गर्ल्स जेके हॉस्टल प्रो डिप्टी प्रोवोस्ट वार्डन जी वार्डन आहे, उन्हनि ते इंक्वायरी विहारी वई आहे। ऐं गर्ल्स हॉस्टल अंदरि सिक्योरिटीअ जा मुकमल इंतज़ाम कंदे भितनि खे वॾो करे ऐं खारदार तारियूं विछायूं वेंदियूं ऐं सीसीटीवीअ जो अंगु पिणु वधायो वेंदो ऐं हॉस्टलनि अंदरि शागिर्दनि तोड़ी शागिर्दियाणियुनि खे दरपेश मसइलनि खे नज़र में रखंदे हर जेका आहे कमेटी उहा हिकु कमेटी जोड़ी वई आहे, जेकी शागिर्दनि तोड़ी शागिर्दियाणियुनि खे हुन में शामिल कयो वेंदो ऐं इदारे अंदरि एंटी हिरासमेंट सेल पिणु क़ाइमु कयो वेंदो। शागिर्दनि मथां शोकाज़ ऐं एफआईआर पिणु वापसि वठण जा इम्कान आहिनि। जी ठीकु आहे रशीद, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।